अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मंझां हिक आयत सगुरी मौजू जे सिलसिले में मूं तहां जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हां भाउरनि खे इत्मीनान सां वेही ॿुधणा आहिनि। उन सां गॾु इहा दुआ कंदा हलो त अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु शालह पंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं तव्हां असां सभिनी खे ॿुधण खां बाद शल अल्लाह साईं पंहिंजे हबीब जे सदके उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, अॼु ही जेको जलसो बख्श फ़कीर कटबर जे ॻोठ में थी रहियो आहे, उन जलसे जो उन्वान आहे तौहीद ऐं रिसालत कॉन्फ्रेंस। तमाम घणी खुशी थी दोस्त असांजा जलसन कराइण वारा पंहिंजे पंहिंजे सम्झ मुताबिक़ उन्वान रखंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि साईं हिते हिन शइ जी ज़रूरत आहे, हिन शइ जो बयानु कयो वञे। असीं ॿाहिरि खां अचण वारा उतां जे हालात खां वाक़िफ़ कोन हूंदा आहियूं। जेका जंहिं मौज़ू मज़मून जे लाइ मक़ामी दोस्त चवंदा आहिनि
उन मुतल्लिक़ अर्ज़ कयो वेंदो आहे, उन सां गॾु पंहिंजी मर्ज़ी ते बि कुझु अर्ज़ कंदा आहियूं। ही अॼोको मौज़ू ख़ुदि मुंहिंजी पसंदि जो मौज़ू आहे, जंहिंमें तौहीद ऐं रिसालत जो बयान हुजे। ॾाढी ख़ुशी थी मां तव्हांजी ख़िदमत में मुख़्तसर इन बारे में कुछ अर्ज कंदुसि, उन खां बाद में जो कुछ मां सोचियो आहे उहो बि अर्ज कंदुसि। अवां दोस्तनि काफ़ी देर ताईं इंतज़ार कयो आहे, राति घणी गुज़री वई आहे, ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे 10 बजे खां पोइ असुर हूंदो आहे, पर अवां खे शाबस हुजे जो अवां काफ़ी देर ताईं वेही अल्लाह पाक जे पाक कलाम ॿुधण जे लाइ, दीन सिखण जे लाइ, अल्लाह ई अल्लाह जे हबीब खे पैगाम समझण जे लाइ गॾु थी वेठा आहियो। उम्मीद आहे रब्बुल आलमीन में शन ख़ुदा ताला तव्हां असांजी ही हाज़िरी क़बूल फरमाए। पहिरीं पहिरीं बुनियादी ॻाल्हि तौहीद ऐं रिसालत, ये ॿई अहिड़ियूं लाज़िम ऐं मलज़ूम शयूं आहिनि जेसी ताईं इन ॿिन्हीअ खे गॾे को बि मञींदो न त उहो मुस्लमान न आहे। मुस्लमान हुजण जे लाइ अल्लाह ताला जे वहदानियत ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो इक़रार ज़बान सां करणो आहे ऐं दिल में उन जी तस्दीक करणी आहे। पर आम माण्हू वीचारा ॿुधनि था तौहीद या ॿुधनि था रिसालत, अवां समझण जी कोशिश कंदो, मां कोशिश कंदुसि त सवलनि लफ़्ज़नि में तव्हांखे समझायां। सभ खां बुनियादी ॻाल्हि, अवां खे बि इन मसइले जी ख़बर हूंदी, अवां समझी सघो था, न कंहिं मुफ्ती जी ज़रूरत आहे, न कंहिं मुला मौलवी जी, न कंहिं आलिम जी। अवां ॿाहिराड़ी जा माण्हू बि इहा ॻाल्हि समझी वेंदव। जेकॾहिं तव्हांजे रोड़ी तालके मां को हिकिड़ो हिंदू गैर मुस्लिम देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, अहले हदीस हुजे, कंहिं वटि बि अची चवे त अदा मां मुस्लमान थो थियां, त हुनखे मुस्लमान करण जे लाइ न नारे में वहिजारण जी ज़रूरत आहे, न कंधरनि जे दुकान जे साबुण जी ज़रूरत आहे। इहे सभु शयूं बाद जूं आहिनि। हुन जे लाइ जेकॾहिं का काफ़र खे मुस्लमान थियण जी ज़रूरत आहे त हिन शइ जी चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह में अल्लाह ताला जे वहदानियत जो इक़रार थियो, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्ही चवण में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिसालत जो इक़रार थियो। ईअं समझो जे आम तरह सां कलमो तैयब जंहिंखे चइबो आहे उनखे कलमे तौहीद बि चवंदा आहिनि, पर उन तौहीद सां गॾु रुगो ला इलाहा कोन्हे, इल्लल्लाह कोन्हे, ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह बि आहे। मां समझां थो इन ते सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे। कंहिं फ़िरके जे नाले वठण जी ज़रूरत कान्हे। सभु जेके पाण खे मुस्लमान सॾाइनि था त रुगो ला इलाहा इल्लल्लाह चवण सां मुस्लमान कोन थींदो जेसीं ताईं हुन सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह न चवे। तौहीद अरबी जो लफ़्ज़ आहे। सवलनि लफ़्ज़नि में इन जी माना आहे अल्लाह साईं खे हिकु मञणु। चओ तव्हां बि अल्लाह साईं खे, तौहीद जी माना है सवला लफ़्ज़। रिसालत
यो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मनसब आ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो उहदो आ। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला रिसालत जो उहदो नसीब फरमायो आ। अल्लाह पाक जे लाइ इहो अक़ीदो रखणो आ त अल्लाह हिकु आ। नबी करीम जे लाइ इहो अक़ीदो रखणो आ त हुनखे अल्लाह ताला रसूल बनाए मोकिलियो। क़ुरान करीम में अल्लाह ताला जे वहदानियत जे लाइ क़ुरान शरीफ़ जी नंढड़ी सूरत आ, पर उहा मुकम्मिल तौहीद जे बारे में आ। दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। या त तव्हांखे दुरूद पढ़ण जी आदत कान्हे या वरी मन अथव ॾाढे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। नंढड़ी सूरत आ, तकरीबन हर मुसलमान खे घणो करे यादि हुजणु खपे। अल्लाह ताला पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम खे फरमाए थो, मुंहिंजा महबूब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए, ऐलान कर, अल्लाहु अहद, अल्लाह अकेलो आ। घणो करे माण्हू चवंदा आहिनि अल्लाह हिकु आ। इहा बि का एतिरी माना घणी ग़लति कान्हे, पर ठहे नथी। छो त हिकु ॿ टे चार पंज इहे सभु हिकिड़े ई ख़ानदान जा फर्द आहिनि। हिक जो भाव ॿ, ॿ जा भाव टे, टे जो भाव चार, चार जो भाव पंज, इहे सभु हिकिड़े ई कुंबे जा, हिकिड़े ई ख़ानदान जा आहिनि। अलाह त ख़ानदान खां पाक आहे त जेकॾहिं हिक जे बजाए चओ त अलाह अकेलो। छा में अकेलो आहे? पंहिंजी ज़ात में अकेलो आ, पंहिंजी सिफ़त में अकेलो आ। रब करीम जी ज़ात बाबरकात जहिड़ी कंहिंजी ज़ात कान्हे का, रब जी सिफ़त जहिड़ी कंहिंजी सिफ़त कान्हे का। अल्लाहु अहद, अल्लाह अकेलो आ। लम यलिद व लम यूलद, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कंहिंजो ॼणियल नाहे, न को वरी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कंहिंखे ॼणियो आ। व लम यकुल लहू कुफुवन अहद, रब करीम जी ज़ात अकेलो आ। रब पाक जी ज़ात बाबरकात जो को कुंबो कबीलो मिट्रो माइट्रो आहे ई कोन को। मां सम्झां थो हर मुसलमान जो इहो अक़ीदो आहे। जंहिंजो अक़ीदो आहे उहो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़े, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजी ज़ात में अकेलो आ, पंहिंजी सिफ़ात में अकेलो आ। रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिंजो ॼणियल कोन्हे को। जेकॾहिं को तोखे चवे त कॾहिं खां ख़ुदा आहे, त तुंहिंजो अक़ीदो हुजणु खपे त अल्लाह हमेशह खां आहे ऐं हमेशह हूंदो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ खे फनाइयत आ, हिकिड़े दिहाड़े सभु का शइ ख़त्म थी वेंदी, पर मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात जेका हमेशह खां आहे सो हमेशह हूंदो। उनखे न इब्तिदा है, न का इंतिहा है, न अव्वला न आख़िरा, न पिछाड़ी या न हंधा। रब करीम जी ज़ात बाबरकात हर शइ खां पाक आ, बापाक। रब करीम जी ज़ात बाबरकात जहिड़ी न कंहिंजी सिफ़त आ, न रब करीम जहिड़ो को दुनिया में आ। न कंहिंजो मुहताज आ, न कंहिंजे मशवरे जी ज़रूरत अथसि, न कंहिंखां सलाह वठंदो आ, न हुनखे मुशीर जी ज़रूरत आ,
न उनखे वज़ीर जी ज़रूरत आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात यफ़अलुल्लाहु मा यशा, हुन जो शान आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां उहो रब करीम आहियां जेको चाहींदो आहियां सो कंदो आहियां। अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजो नालो वठी चवे थो अल्लाह, यानी रब करीम। ला इलाहा इल्लाहु, उहो रब पाक आहे जो उन खां सवा ॿियो को इबादत जो लाइक़ु नाहे को। अल हय्युल कय्यूम, जेको हमेशा हमेशा हय्य आहे, हमेशा हमेशा कय्यूम आहे, क़ाइम आहे। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, अहिड़ो रब करीम जी ज़ात बाबरकात जो शान आहे जो न रब खे थकावट थींदी आहे, न को निंड ईंदी आहे, न को उझलाकी ईंदी आहे, न को थकावट थींदी आहे। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, न को उझलाकी अचेसि, न का निंड अचेसि। लहू मा फिस समावात व मा फिल अर्द, ही जेका भी कायनात ज़मीननि आसमाननि जे विच ते आहे उन सॼे सारे जहान जो अकेलो मालिक आहे। हुन जो को भाई वारी कोन्हे, शराकत ई कंहिंसां कान्हेसि, न मुल्क में, न सिफ़त में, न कानून में, न ज़ात में, कई भी मामले में हू अकेलो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां उहो रब करीम जी ज़ात बाबरकात आहियां, मुंहिंजा बाना ही सारी कायनात मां ठाहिण ते आयुसि त मूंखे खफ़े जी ज़रूरत ई कान पई। इज़ा अराद शयअन अन यकूल लहू कुन फयकून, मां हिन सारे जहान खे हिकिड़े सेकंड में बनाइण जो इरादो रुगो चयो त थी पओ, त हर शइ पाण ई थी पई। अॼोके जलसे जे लाइ इश्तिहार छपायूं, अॼोके जलसे जे लाइ लाउड वारनि खे चई आया, बत्ती जो बंदोबस्त कयूं, गिल्म आंदऊं, हे तख्ता लॻायूं, स्टेज ठही, उन खां बाद में मौजादा हेठि गिल्म विछाया विया, महिमाननि जे लाइ खाधे पीते जो इंतज़ाम थियो। ॾींहं लॻा, कलाक लॻा, टाइम लॻो, हिकिड़े माण्हू कोन कयो, राज इन में मदद कई, सभु कंहिं हथो हथ वंडायो, छिके ताणे मस वञी कमु ठहियो आहे। रब फरमाए थो त मामूली ॻाल्हि आहे, 7 ज़मीनूं 7 आसमान मुंहिंजे कुन सां ठही विया। इन्नल्लाह अला कुल्ल शैइन कदीर, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर मशीयत ते, हर चाहत ते, हर घुर वारी शइ ते क़ादिर आहे, यानी जो कुझु बि घुरंदो आहे हो थी पवंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात न को मटीरियल जो मुहताज आहे, न को सामान जो मुहताज आहे। काठी मुजादा खपे त पोइ कुर्सी ठहे, मुजादा धागो खपे त उन जे लाइ गिल्म खपे, ये मटीरियल वारियूं शयूं सिरूं खपनि त जाइ ठहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो ज़मीन ठाहियमि, आसमान ठाहियमि, वण ठाहियमि, आदम ठाहियमि, जिन मलाइक पैदा कयमि, मूंखे कंहिं मटीरियल माल जी ज़रूरत ई कान पई, रुगो इरादो कयुमि, मुंहिंजे चवण सां सॼो जहान ठही वियो। पर इनखे छा चइबो? अल्लाह जी कुदरत। चओ छा चइबो? ॾाढे चओ अल्लाह जी, ख़ुदा जी तौहीद इहा आहे त हू पंहिंजे कुदरत में, पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में, पंहिंजे हर फेल में अकेलो आहे, हुन सां को भाईवार कोन्हे। पर हमेशा कानून आहे त तुरफुल अशिया बिअज़दादिहा, कानून आहे त शइ जी सुञाणप तॾहिं थींदी सही माना में जॾहिं हुन जो ज़िद साम्हूं अचे। असांखे बत्तीअ जो क़दुरु तॾहिं थींदो जॾहिं ऊंदाही थींदी। ऊंदाही ऐं रोशनी हिक ॿिए जा ज़िद आहिनि, ॾींहुं ऐं राति हिक ॿिए जा ज़िद आहिनि। ॾींहुं हूंदो राति न हूंदी, राति हूंदी ॾींहुं न हूंदो, रोशनी हूंदी ऊंदाही कान हूंदी, ऊंदाही हूंदी रोशनी कान हूंदी, सफ़ेद हूंदो त कारो कोन हूंदो, जे कारो हूंदो त सफ़ेद कोन हूंदो, गर्मी हूंदी त सर्दी कान हूंदी, जे सर्दी हूंदी त गर्मी कान थींदी। इहे शयूं हिक ॿिए जे मुखालिफ़नि, ॿई गॾिबियूं न आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी जेका तौहीद वहदानियत आहे उहा अहिड़ी निराली आहे जंहिं जाइ ते रब जे ज़ात जी तौहीद हूंदी उन जाइ ते शिरक न हूंदो।
जागो था निंड था जंहिं जाइ ते चओ तौहीद हूंदी उते शिरक ॾाढे चओ जो जाते शिरक छो त जीअं न रोशनी जो ज़िद उदाही आहे त तौहीद जो ज़िद शिरक आहे गर्मीअ जो ज़िद सर्दी आहे कारे जो ज़िद अछो आहे हक़ जो ज़िद नाहक आहे मुंहिंजा अदा तौहीद जो ज़िद चाहे शिरक आहे जिथे शिरक हूंदो उते तौहीद कान हूंदी जिथे तौहीद हूंदी उते शिरक कोन ऐं शिरक कहिड़ी शइ आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम बुधी छॾियो मां रब जी ज़ात बाबरकात तव्हांखे ॿुधायां थो त शिरक जहिड़ो ॿियो को वॾो ज़ुल्म आहे कोन को सभिनी ज़ुल्मनि खां वॾे खां वॾी शिरक जी ॻाल्हि आहे रब करीम जी ज़ात ॿिए हंधि कलाम पाक में फरमायो आहे इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मां शिरक न माफ़ कंदो आहियां व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा शिरक खां सवा ज़िना चोरी खून धाड़ो व्याज हराम जेतिरा बि हराम जा कम गुनाह जा कम रब ताला फरमाईंदो आहे आहिनि त गुनाह जा कम आहिनि त नाजाइज़ आहिनि त बुरा कम पर मां उहो चाहियां त बख़्शींदो आहियां शिरक को न बख़्शींदो आहियां हर ॾोह बख़्शींदो आहियां मुशरिक खे कोन बख़्शींदो आहियां मुशरिक खे कतई तौर माफ़ी कान मिलंदी आहे छो त ईअं सम्झो त मुशरिक अल्लाह जो बाग़ी आहे कंहिंजो बाग़ी आहे बा हाणे तव्हां तौहीद त सम्झी न त अल्लाह ताला ज़ात में सिफ़ात में अकेलो आहे ख़ुदा जहिड़ी कुदरत कंहिंजी कान्हे का हाणे इहो आहे तौहीद ऐं शिरक उन जो मुक़ाबले में आहे जो अलाह जहिड़ो ॿियो अलाह ठाहे अलाह जहिड़ी ताक़त ॿिए खे मञे अलाह पाक जी सिफ़त जहिड़ी ॿिए जे लाइ सिफ़त क़बूल करे उनखे मुशरिक चइबो आहे मुंहिंजा दोस्त जीअं तौहीद जी माना आहे अकेलो मञणो त शिरक जी माना आहे भाईचारो चइबो आहे न ही मुंहिंजो शरीक आहे सौट खे मासात खे चाचे खे मामे खे छा चवंदो आहे मुंहिंजो अदा असां पाण में शरीक आहियूं माना असां हिकु जहिड़ा आहियूं असांजो ॾाॾो हिकु नानो हिकु ख़ानदान हिकु जहिड़ो हिन जो हक़ु तहिड़ो मुंहिंजो हक़ु जहिड़ी हिन जी इज़त तहिड़ी मुंहिंजी इज़त जहिड़ो ही भाउ तहिड़ो मां भाउ जहिड़ो ही बिरादर जो माण्हू तहिड़ो मां बिरादर जो माण्हू त सिंधी में शिरक जो शराकत जो लफ़्ज़ ऐं आम तरह सां शरीक जी माना शिरक जी माना आहे भाई वारी हिकु जहिड़ाई हाणे जेका ॻाल्हि अल्लाह जी आहे उहा जेकॾहिं ॿिए खे ॾींदो त इहो शिरक आहे छो त अल्लाह ताला त चवे थो न मां पंहिंजी ज़ात में सिफ़ात में अकेलो आहियां मुंहिंजो को बि भाई वार कोन्हे मां रब करीम जी ज़ात जहिड़ी कुदरत कंहिंजी कुदरत कान्हे मुंहिंजे सिफ़त जहिड़ी कंहिंजी सिफ़त कान्हे मुंहिंजे ताक़त जहिड़ी कंहिंजी ताक़त कान्हे मुंहिंजे पावर जहिड़ो कंहिंजो पावर कोन्हे पोइ जेकॾहिं मुंहिंजे ताक़त जहिड़ी ताक़त ॿिए खे मञे मुंहिंजे सिफ़त जहिड़ी सिफ़त ॿिए खे मञे मुंहिंजे कुवत जहिड़ी कुवत ॿिए लाइ क़बूल करे उहो गोया ॿिए खे मुंहिंजो भाई वार थो बनाए ईअं सम्झो त अल्लाह जे कुर्सीअ ते ॿिए खे थो वेहारे अवां मुल्क में ॾिठा चोर चोरियूं पिया कनि धाड़ा पिया हणनि ॾोह पिया कनि मुल्क में ख़राब कम हलनि पिया पर जेको वज़ीर आज़म जी मुखालफ़त थो करे उहो बाबा जेल जे हवाले उनखे उम्र क़ैद या फांसी ॾेई छॾियोसीं छो त मुल्क जो वज़ीर आज़म हिकिड़ो आहे उन जे मुक़ाबले में ॿियो थो पाण खे वज़ीर आज़म ठाहे ॿ कीअं हूंदा हिकिड़ो हूंदो कुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाह लफसदता अल्लाह जे हिकु हुजण जो सबूत आहे रब जे दलील हिकु हुजण जो ही आहे त जेकॾहिं ज़मीन आसमान में ॿ अल्लाह हुजनि हा त ज़मीन आसमान कोन हलनि हा तबाह थी वञनि हा हिकिड़ो अलाह चवे हा मां सिज उभारियां थो ॿियो थो चवे न उभारींदुसि छिक छिका में जहान हुई चट
हिकिड़ो चवे हा मां गर्मी थो आणियां, ॿियो चवे न मां सर्दी थो आणियां, हिकिड़ो चवे मां हिन खे पुटु थो ॾियां, ॿियो चवे न मां हिन खे धीअ थो ॾियां, हिकिड़ो चवे मां हिन खे शाहूकार थो कयां, ॿियो चवे न मां हिन खे सुञो थो कयां, हिकिड़ो अलाह चवे मां हिन खे ज़मींदार थो बनायां, ॿियो अलाह चवे न हिन खे ॿिन्ही जो ॿारो ई मां कोन ॾींदुसि। इन छिक छिका में छा थिए हा लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता। जेकॾहिं हिन ज़मीन आसमान में ॿ अलाह हुजनि हा त ज़मीन आसमान तबाह थी वञनि हा, पर ज़मीन आसमान जो निज़ाम हले पियो, सदियूं गुज़रियूं, चंड पंहिंजे निज़ाम सां हले पियो, सदियूं साल गुज़री विया, सिज पंहिंजे निज़ाम सां हले पियो, सदियूं साल गुज़री विया, मुंदूं पंहिंजे हिसाब सां हलनि पियो। निज़ाम कुदरत जो जीअं कुदरत शुरू खां पैदा कयो आहे ईअं हले पियो, को फ़र्क़ु कोन्हे। अवां ॾिठो आहे 12 महीने मुंद टाइम ते फिरी ईंदी आहे। अवां घड़ी में टाइम ॾिसी छॾियो, तारीख़ नोट कयो। अॼु बाबा 14 तारीख़ सेप्टेम्बर महीने जी आहे, सेप्टेम्बर महीने जी 14 तारीख़ लिखी छॾियो। सिज जंहिं टाइम ते लहे उहो टाइम लिखी छॾियो। वरी 12 महीने वरी साॻो सेप्टेम्बर जो महीनो अचे, साॻी तारीख़ ते अवां सिज लहण खे ॾिसंदो, हिकिड़े सेकंड जो फ़र्क़ु कोन हूंदो, साॻे टाइम ते लहंदो, साॻे टाइम ते उभरंदो। अशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजी कुदरत आहे, मुंहिंजी तौहीद आहे, मुंहिंजी वहदानियत आहे, मुंहिंजी अकेला आहे पहा। ॿियो सिज पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हले थो पियो। वल कमर क़द्दरनाहु मनाज़िल हत्ता आद कल उर्जूनिल क़दीम। रब फरमाए तो मां चंड जूं मंज़िलूं बनाए छॾियूं आहिनि। पहिरीं तारीख़ सन्हड़ो भरंदो आहे, ॿी तारीख़ थोरो थुल्हो थींदो आहे, टीं तारीख़ अञा वॾो थींदो वेंदो आहे। अलाह हाज़िर कया 14 तारीख़ ते मुकम्मिल रोशनी कंदो आहे, 15 ते वरी थोरो हटंदो आहे, 16 ते वरी पोइ ते हटंदो वेंदो आहे। हत्ता आदकल उर्जूनिल क़दीम। रब तो फरमायो हटंदो हटंदो इहो हेॾो सारो चंड पिछाड़ी ईअं वञी बणबो आहे जीअं खजीअ जी सुकल छड़ी। खजीअ जी जमल सुकल छड़ी ओ जंहिंमें लॻंदा डंग बुझादा खतल लॻंदी आहे, उहा जॾहिं सुकी वेंदी आहे त पोइ हीअं टेढ़ी थी पवंदी आहे। अतर से फरमाता हत्ता आदकल उर्जूनिल क़दीम। जे पुराणी खजीअ जी सुकल टारी हूंदी आहे, टेढ़ी थी गोल थी पवंदी आहे, उहो चंड वरी उन साॻे नमूने सां वरी 28 29 ते साॻो ग़ाइब थी वेंदो आहे। अल्लाह से फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी 30 कयां, मुंहिंजी मर्ज़ी 29 कयां, वरी पहिरीं तारीख़ सां उभरंदो आहे। रब तो फरमाए करोड़े साल गुज़री विया, करोड़े साल गुज़रंदा, मुंहिंजे निज़ाम में फ़र्क़ु कोन ईंदो। इहो कंहिंजो शान आहे, चो अल्लाह जो, ॾाढो जो कंहिंजो शान आहे। हाणे न जेकॾहिं इन्हीअ ख़ुदा जे कुदरतुनि में असां कंहिं नबीअ खे, कंहिं पीर खे, कंहिं वलीअ खे, कंहिं गौस खे, कंहिं वॾेरे खे, कंहिं मुला खे, कंहिं मौलवीअ खे, कंहिं मुफ़्तीअ खे, कंहिं हाजीअ खे, कंहिं ज़मींदार खे, कंहिं वज़ीर खे भाईवार कंदासीं त मुशरिक थी पवंदासीं। ऐं मुशरिक थियण खां पोइ इहो अहिड़ो गुनाह आहे, अहिड़ो टिको आहे जो लहंदो ई कोन। ज़िना माफ़ थींदई, इहो ॾोह कोन माफ़ थींदी। चोरी माफ़ थींदई, इहो ॾोह कोन माफ़ थींदी, छो त तूं अलाह सां ॿिए खे भाईवार थो बनाए। अलाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात जो भाईवार आहे ई कोन को। रब करीम जी कुदरत निराली आहे, सिफ़त निराली आहे, ज़ात निराली आहे, अकेलो आहे पंहिंजे मामले कारोबार में। ॿियो जेकॾहिं भाईवार कबो त लाज़मी उहो ॿियो जेको हूंदो सो अलाह जो ठहियल आहे। अव्हां खे ख़बर आहे त असां छा चवंदा आहियूं? अल्हम्दुलिल्लाह चओ रब्बिल, माशाअल्लाह तव्हांखे अचे थो। आलम छा खे चइबो आहे? रब्बिल आलमीन। अल्लाह ताला सभिनी जहाननि जो रब आहे। आलमीन, आलम छा आहे? आलम चइबो आहे मा सिवल्लाह। आलम माना मा सिवल्लाह, अरबी लफ़्ज़ आहे। सिंधी में चइबो अलाह खां सवा जो कुझु बि आहे सो जहान में शुमार। आलमीन में सभु अची विया,
मलाइक, जिन्न, इंसान, पीर, पैगंबर, ज़मीनू, आसमान सब आलमीन में अची विया। ऐं आलमीन जेके भी आहिनि उहे सभु अल्लाह जा पैदा कयल। आसमान अल्लाह जा पैदा कयल, अर्श अल्लाह जो पैदा फरमायल, कुर्सी अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जी पैदा फरमायल, लोह कलम रब करीम जो पैदा फरमायल, जिब्रील मीकाईल इसराफील अल्लाह ताला जा पैदा कयल, नबी गौस कुतुब पीर पैगंबर सब अल्लाह पाक जा पैदा कयल, ज़मीन आसमानू सब अल्लाह पाक जा पैदा कयल, जिन्न भूत परियूं सब अल्लाह पाक जा पैदा कयल। हाणे जेके अल्लाह पाक जा पैदा कयल रब जा ठहियल उहे रब जहिड़ा कोन थींदा। हिकिड़ो पाण रब आ, ॿिया रब जा ठहियल हल, रब जा पैदा कयल हल। पोइ मुंहिंजा दा जेके रब जा पैदा कयल हूंदासीं अल्लाह जहिड़ा, चओ अल्लाह जहिड़ा, ज़ोर सां चओ अल्लाह जहिड़ा कोन थींदा। अल्लाह 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 जहिड़ा कोन थी सघंदा, छो त उहे ॿिया जेके बि अल्लाह खां सवा आहिनि सभु ख़ुदा जा पैदा कयल आहिनि। पोइ जॾहिं अल्लाह जा पैदा कयल आहिनि त अल्लाह जा पैदा कयल अल्लाह जहिड़ा कीअं थींदा? कुंभार जहिड़ो दिलो थींदो। मां सम्झां थो तव्हांजे ॻोठ में तव्हांजा दिला कुंभर जहिड़ा न, पोइ ॻाल्हायो न बाबा। कुंभार जहिड़ो दिलो थींदो, ॾखण जहिड़ो हर थींदो, कोरीअ जहिड़ो कपिड़ो थींदो न, राज़े जहिड़ी जाइ थींदी न। मुंहिंजा भाज़ीज़ जॾहिं ज़ाहिरी कुंभार जहिड़ो दिलो नाहे, लोहार जहिड़ी कोडर नाहे, अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जो कानून निरालो आहे। कोरीअ जहिड़ो कपिड़ो नाहे, हो कारीगर आहे, हू हुन जी तख़लीक़ आहे, हू ठाहिण वारो आहे, हू ठहियल शइ आहे, हू हुन जो मालिक आहे, हू हुन जी मिल्कियत आहे। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं मुंहिंजे मख़लूक जेके शयूं ठाहियूं, माण्हुनि ठाहियूं, माण्हुनि जूं ठहियलूं शयूं माण्हुनि जहिड़ियूं न आहिनि त मां त रब आहियां। जॾहिं मां जहान पैदा कयो त जहान मां जहिड़ो न आहे। खुदा ताला पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे। हाणे तव्हांजे दिलि में इहा ॻाल्हि वेहिजी वई हूंदी, यकीनन अॻ में बि तव्हांजो इहो अक़ीदो आहे, हाणे बि तव्हां सम्झी विया हूंदा त अल्लाह साईं पंहिंजे ज़ात सिफ़ात में चओ अकेलो आहे। अल्लाह जहिड़ो ॿियो को बि, अल्लाह साईं जहिड़ी सिफ़त बि कंहिं जहिड़ी सिफ़त। ऐं ईअं बि चओ त क़ुरान सचो आहे। हाणे थोरो तवजो कजो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्नहु हुव समीउल बसीर। कुरान पाक बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात समीउ बि आहे त बसीर बि आहे। छा आहे तव्हांजो अक़ीदो? ॾाढे चओ समीउ माना समा मां वरतल आहे, ॿुधंदड़। बसीर बसर मां वरतल आहे, बसीर माना ॾिसंदड़। इन्नहु बेशक हो अल्लाह समीउन बसीर। बेशक रब करीम जी ज़ात बाबरकात ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। या कंहिंजी सिफ़त आहे समीउ बसीर? ॾाढे चओ अल्लाह, चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्त या सिफ़त मुंहिंजे अल्लाह पाक जी आहे, ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे। पर वरी अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत मुंहिंजे अखियुनि जे आॾो बीठी आहे। इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअम बसीरा। कुरान ॿुधे त ॾाढे सुभान अल्लाह चओ। इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअम बसीरा।
अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आ तमा रब करीम जी ज़ात इंसान के नुतफे मां पैदा कयो आ मां ऐं पीउ जे किन्ने पाणीअ मां पैदा कयो आ रब करीम फरमाए तो नब तली पोइ असां इंसान के आज़माइश में विझी छॾियो आ मां जाबाना तूं मां रब खे मञ नमाज़ पढ़ रोज़ा रख हज कर ज़कात ॾे चवण मञ हराम खां परे थी हिलाल जे वेझो हुजजां परावा हक़ न खाइजां कूड़ न ॻाल्हाइजां ज़िनाऊं न कजां तोखे सुहिणी सूरत ॾिनी अथवां ओ इंसान मां पैदा करे तो के इंसान बनाए आज़माइश में विझी छॾियो आ अॻिते फरमाए तो वजअलनाहु समीअम बसीरा मां रब करीम जी ज़ात इन इंसान खे समीउ भी बनायो आ त बसीर भी बनायो आ ॾिसंदड़ भी बनायो आ त ॿुधंदड़ भी बनायो आ ओ बख़्श कटबर फ़क़ीर जे ॻोठ वारा अवां खां मां पुछां थो जेके हिते वेठा होसीं मूंखे ॾिसो थो आया न ॾाढे ॻाल्हायो ॾिसो था मुझो कलाम बुधो था त पोइ अल्लाह से तव्हांजे लाइ तो फरमाए फजअलनाहु समीअम बसीरा इंसान खे मां रब समीउ बिठायो आ त बसीर बिठायो आ ॿुधे भी थो मूंखे ॾिसे भी थो हाणे मुंहिंजा सोना हिकिड़े मिंट लाइ मां तोखां सवाल थो कयां तव्हांखे मूं चयो त जेके अलाह जूं सिफ़तूं आहिनि उहे ॿिए में मञबियूं त शिरक थी पवंदो अलाह जी सिफ़त ॿिए खे न ॾिबी चओ अलाह जी सिफ़त ॿिए खे कान ॾिबी न पाण थो चवे इन्नहु हुव समीउल बसीर समीउ बसीर मां आहियां वरी थो चवे त अब्दुल रहीम खे हाजी मुनीर अहमद खे मुफ्ती मोहम्मद रहीम खे ख़लीफ़े साहब अरबेले खे साईं हाजी बख्श अली खे फलाणे खे सभिनी खे मां इनखे बि समीउ बसीर बणायो आहे पोइ तुंहिंजी माना अलाह थो वेढ़ाए असांखे चइबो न अलाह कोन थो वेढ़ाए चओ चओ अलाह से कोन थो वेढ़ाए कुछ भला वेढ़ाए कोन तो समझायो या अल्लाह सही होड़ो तो चवे इन्नहु हुव समीउल बसीर मां समी आहियां मां बसीर आहियां या मुंहिंजी सिफ़त आहे वरी हेॾो थो चवे त इन्ना जअलनाहु समीअम बसीरा इएं कोन थो चए त रुगो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारा न ओड भील कोली मेघवाड़ हिंदू वाणिया वकाल यहूदी नसारा मोमिन मुसलमान निमाज़ी बेनमाज़ी मुशरिक मुवहिद सब फजअलनाहु समीअम बसीरा इन इंसानन के भी मां रब करीम जी ज़ात बाबरकात समीउ भी बनायो आ त बसीर भी बनायो आ हाणे होड़ो पंहिंजे पाण लाइ थो चवे त मां समीउ बसीर आहियां हेॾो वरी वाणियुनि वकालनि मुसलमाननि पंहिंजनि परावनि मञण न मञण वारनि सभिनि लाइ थो चवे मां इन्हनि खे बि समीउ बसीर बनायो आ हाणे पंहिंजी सिफ़त पाण पियो ॾे असां ग़रीब काॾे वञूं इंसान खे जेकॾहिं चइजे ॾिसंदड़ ॿुधंदड़ सचो या कूड़ा इंसान ॾिसे थो चओ सच्चा इंसान ॿुधे थो चओ सच्चा पोइ जे सच्चा त पोइ जेको थो चवे सच्चा सो मुशरिक आहे कीअं मुशरिक आहे अलाह बि ॾिसे ॿुधे थो इंसान बि ॾिसे ॿुधे थो शिरक थी पियो मां थो चवां शिरक कोन्हे चओ शिरक तव्हां बि चओ शिरक फ़र्क़ु आहे छो त शिराकत चइबो आहे हिकु जहिड़ाई जागो था शिरक माना हिकु जहिड़ाई शिरक तॾहिं आहे पर जे हिकु जहिड़ाई नाहे त पोइ शिरक बि अल्लाह ताला फरमाए थो इन्नहु हुवस समीउल बसीर मां रब करीम जी ज़ात बाबरकात बिना कन्ननि जे बि ॿुधां थो कन्ननि जो मुहताज न आहियां इन्नहु हुवस समीउल बसीर मां रब जी ज़ात बाबरकात बिना अखियुनि जे अखियुनि जो मुहताज कोन आहियां त बि ॾिसां थो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी सिफ़त अफ़ज़लिया अबदिया हक़ीक़िया तुंहिंजा कन
जेके तुंहिंजो ॿुधण कननि जो मोहताज आ, तुंहिंजूं अखियूं ॾिसण जो मोहताज आहिनि। रब फरमाईंदो आहे इन में फ़र्क़ु अहिड़ो आहे जो मां पाण ई पाण पंहिंजे ज़ात सां ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहियां। तोखे मां बनायो आहे, जे मां न बनाया हा त कन कननि जहिड़ा पर ॿोड़ा खोड़ घुमंदा वतन, अखियूं अखियुनि जहिड़ियूं पर ॾिसण वारा आहिनि के न अंधा लॻा पिया आहिनि। रब तो चए मुंहिंजी मर्ज़ी आहे, चाहियां त अखियुनि में रोशनी विझाए, मुंहिंजी मर्ज़ी आहे त रोशनी खसियाए, मां रब जी मर्ज़ी आहे त कननि में ॿुधण जी ताक़त रखाए, मुंहिंजी मर्ज़ी आहे त कननि जे हूंदे ताक़त खसियाए। रब फरमाए थो मां अखियुनि कननि जो मुहताज कोन आहियां, तूं अखियुनि कननि जो मुहताज आ। तुंहिंजे ॿुधण सण में, अल्लाह जे ॿुधण ॾिसण में ज़मीन आसमान खां वॾो फ़र्क़ु आहे। अल्लाह खे कंहिं बनायो कोन्हे, तोखे अल्लाह बनायो आहे, तंहिंजे करे जेका अल्लाह शइ ॾींदो आहे उन में शिरक न थींदो आहे। चओ जेका अल्लाह शइ ॾींदो आहे उन में शिरक, ज़ोर सां चओ, जेका शइ अल्लाह ॾींदो आहे उन में शिरक न थींदो आहे। इंसान खे अल्लाह शइ ॾिनी आहे पर उनखे मुहताज कयो अथसि कननि जो, मुहताज कयो अथसि अखियुनि जो, रुगो कननि अखियुनि जो न। इंसान खे कन हूंदा पर रोहड़ी खां हिते सॾु कोन ॿुधंदो, कंधरनि खां हिते सॾु कोन ॿुधंदो, और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो बेगमा जी खां हिते सॾु कोन ॿुधंदो। हुन जे कननि जे ॿुधण जी बि लिमिट रखियल आहे त हेतिरे मुफ़ासिले ते आवाज़ अचे पोइ ॿुधंदो, जे परे हूंदो त कोन ॿुधंदो। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो तुंहिंजा कन मुफ़ासिले जा मुहताज, मां रब लाइ मुफ़ासिलो आहे ई कोन। तुंहिंजूं मुंहिंजूं अखियूं हिन रोशनी जूं मोहताज आहिनि। ख़ुदा ख़ैर करे सभई ॾिसो पिया चिटे ॾींहं वांगुरु, पर हे बत्ती हली वञे त पंहिंजूं अखियूं कमु कंदियूं। ॻाल्हायो अदा, थका हो त भला खणी दुआ घुरां। जेकॾहिं हीअ बत्ती हली वञे त ॾिसंदासीं अखियूं जो आहिनि काॾे वियूं, कमु छो नथियूं कनि। इन्ही जे करे त अखियूं आहिनि पर रोशनी जूं मुहताज आहिनि। चओ अखियूं आहिनि पर ॾींहं जो बि सिज हूंदो आहे त ॾिसंदा आहियूं, जे सिज लही वञे त कोन ॾिसंदा आहियूं, जे वरी राति जो ॾिसणो पवंदो आहे त बत्ती ॿारींदा आहियूं, बल्ब ॿारींदा आहियूं, लालटेन ॿारींदा आहियूं, मोमबत्ती ॿारींदा आहियूं, टार्च हथ में खणंदा आहियूं। माना अखियूं आहिनि पर ॿी रोशनी जूं मुहताज आहिनि। रब तो फरमाए मूंखे कंहिं ॿी रोशनी जी ज़रूरत ई कान्हे। हाणे मूंखे ॿुधा त अल्लाह जे समीअ बसीर हुजण में ऐं बाने जे समीअ बसीर हुजण में फ़र्क़ु आहे या न आहे? उहो साॻियो इंसान आहे। वजअलनाहु समीअम बसीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे असां इंसान खे ॿुधंदड़ ॾिसंदड़ बनायो आहे। जेको मुंहिंजा ॾा परे खां ॾिसी चवंदो आहे ओ इहो फलाणो माण्हू अधु मैल ते फलाणो थो अचे। नौजवान नंढड़ो ॿार चिट्टी अख वारो चवंदो या न चवंदो ओ इहो फलाणो आहे, गुल मोहम्मद आहे, दीन मोहम्मद आहे, अब्दुर रहीम आहे। पर हिकिड़ा वरी उहे साॻा इंसान अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमन नुअम्मिरुहु नुनक्किसुहु फिल ख़ल्क़ि अफ़ला यअक़िल। वमन नुअम्मिरुहु नुनक्किसुहु फिल ख़ल्क़ि अफ़ला यअक़िलून। जंहिंजी मां उमिरि वधाईंदो आहियां जीअं पोइ वॾो थींदो वेंदो आहे। रब ताला फरमाईंदो आहे जीअं वधंदो वेंदो वॾो थींदो वेंदो कुराड़ो थींदो वेंदो हुन जूं अखियूं जोत छॾे वेंदियूं, कन जोत छॾे वेंदा, टंगूं जोत छॾे वेंदियूं, जवानी छॾे वेंदियूं। जेको मैल ते माण्हू सुञाणंदो हो सो हाणे थो चए अब्बा कहिड़ो आहे या न आहे? ॻाल्हायो। जेको मैल ते ॾिसी माण्हू सुञाणंदो हो हाणे साम्हूं बीठो आहे छा थो चवे अब्बा? हथ रखी थो कहिड़ो ही ॿुधे कोन थो अब्बा कहिड़ो ही ॾाढे ॻाल्हा कन नथो करे। छा थियो तोखे चाचा? थर जबल ऋण रोह मये सब मनाड़िया पर अंगणो असी कोह हाणे करहे खे काफ थियो।
कामल तहता जुती बधी निकरंदे है वनी तजल उखणंदे है कदे तहता जुती बधी निकरंदे है पानी भी कोन पींदे है सोरा हलियो वींदे है कदे तहता जुती बधंदे है दरगाह ते वनी पहुंचंदे है साही भी कोन पटींदे है तोखे दा जवानीअ ते भरवसो हो रात रही वरी मोटंदे है बेजहाड़े गोठींदे है हाणे उहो माण्हू पंहिंजे अंगण में मुहताज हली नथो सघे मालूम थो तो तुझी ताकत फानी आ चो तुझी ताकत चो तुझी ताकत फानी आ हमेशा रहण वारी कान्हे रब जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुझे कुदरत जो काथो ही कोने मुझी कुदरत कंहिंजी मुहताज कान्हे का न को पीरी अचे न को मां रब खे कमज़ोरी अचे न को मां खुदा जी ज़ात कंहिं ॿी शइ जी मुहताज हुजे फ़र्क़ु रुगो इहो आहे मां बि समीउ बसीर आहियां तूं बि समीउ बसीर आहे मां पंहिंजे कुदरत सां हमेशह आहियां तोखे मां बनायो आहे मुंहिंजे समात बसारत जी हद कान्हे का तुंहिंजे समात बसारत जी हद आहे महदूद शइ आहे तूं घटि आहे हिकिड़ो माण्हू अरबपति आहे हिकिड़े वटि 50 रुपयो खीसे में पियो आहे ईअं कोन चइबो त मां वटि बि दुनिया आहे एतिरी जेका अरबपति खे आहे न हो अरबपति आहे हुन जे दुनिया जी हद कान्हे तो वटि 50 रुपयो पियो आहे हुन जहिड़ो न आहे जेको बानो फानी आहे सो रब जहिड़ो कोन थींदो रब हमेशह हमेशह बेमिसाल आहे सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ यार तव्हांजी सलात मूंखे मज़ो असुल कान थी जे दिलि थी चवे त लही वेही रहा बस ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि मुझे महबूब करीम जे मथां जेतिरो दुरूद ॾाढे बुलंद आवाज़ सां पढ़ंदे एतिरा तुंहिंजे मथां अलाह जा मलाइक घणा शाहिद थींदा ईअं न शाहिद थींदा न सही तूं ॾाढे पढ़ंदे शाहिद त मुला सां ॿुधो वरी पढ़ सलात साईं ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि हिकिड़ो मसइलो मूंखे ॿुधायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमाईंदो आहे त मौत ऐं ज़िंदगी मुंहिंजे हथ में आहे कंहिंजे हथ में आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूरुल लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमान मिन तफ़ावुत फ़र्जिल बसर हल तरा मिन फ़ुतूर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाने पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे बरकत वारी आ ज़ात मां रब्बुल आलमीन जी जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुल्क आ जहान आ अल्लाह ताला फरमाए थो उहो कुदरत वारो रब अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात जेको मौत जो भी ख़ालिक़ आ त हयातीअ जो भी ख़ालिक़ आ रब जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आ माण्हू चवंदा मन युहयिल इज़ाम वहिय रमीम ओ नबी तूं आयो आ चवीं थो त माण्हू मरंदा कब्रुनि में वेंदा वरी उथंदा वरी उथी अलाह जे आॾो पेश थींदा मन युहयिल इज़ाम वहिय रमीम हॾा ॻरी वेंदा उनखे केरु जीआरींदो कुल ओ मुंहिंजा महबूब चओ युहयी हल्लज़ी उनखे ताक़त आहे जहिड़े करण जी अंशा अव्वल मर्रतन जंहिं तव्हांखे पहिरें ॾिहाड़े पैदा कयो हो अवां कुझु कोन हो तव्हांखे नए सिर पैदा कई सो हॾे मां ॿीहर पैदा करे त करे सघे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ चार यार अदड़ा हाणे तुंहिंजो अक़ीदो आहे न त मौत हयाती कंहिंजे हथ में आहे मारींदो केरु आहे चओ ॾाढी मारींदो केरु आहे जीआरींदो केरु आहे कुरान आहे न वरी भला कुरान ॿुध
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो नबी आ, चो सुभान अल्लाह। खुदा पाक जी ज़ात आदम जरी पे पैदा कयो त न अब्बो न को अम्मा, मिट्टीअ मां पैदा कई, मलाइकनि खे चई रूह फूकियोसि, मिट्टीअ जो बोतो ठहियल, ॻोहे थप्पे मलाइकनि खणी ठाहियो। जागो था, इहे जे नंढड़े हूंदे तव्हां उठड़ा ठाहींदा हो, कुनड़ा ठाहींदा हो, ॿार ठाहींदा न सही, झिरकी उठ घोड़ो ॿार पिया ठाहींदा आहिनि मिट्टीअ मञा, ॿाहिरि शक्ल ओड़ी। मलाइकनि थप्पे मिट्टी थप्पे खणी ठाहियूं ॾाॾे आदम खे। अल्लाह सी फरमायो रूह फूकियोसि, रूह फूकियोसि त कुदरत ख़ुदा जी रूह फूकण खां पोइ वार धार, अखियूं धार, हॾा धार, आंड्रा धार, दिलि धार, खल धार, हर शइ जुदा ठही वई। मुंहिंजा प्यारा दोस्त, हर शइ जुदा धार धारा ठहियो त मिट्टीअ मञा, पर अल्लाह पाक जे अमर सां सभु का शइ पंहिंजी पंहिंजी जाइ ते फिट थी वई। ज़बान कम पई करे, दंद कम पिया कनि, अखियूं कम पिया कनि, कन कम पिया कनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मां हर शइ अल्लाह पाक इंसान वरी पोइ पैदा फरमाया। वरी रब करीम जी मर्ज़ी थी पई, अल्लाह पाक जी ज़ात आदम खे अकेलो कोन छॾियो। अकेलो, हाणे अकेलो त घबराईंदो, राति जो सुतो पियो आहे, खॿे पासे में ॻोढ़ो थी पियो, हथ पियो हणे, छा थियो भेणा, न को सूर न को संधा, पित थींदी आहे त खारश थींदी आहे, हेॾो जो ॻोढ़ो थी पियुसि त हथ हणे पियो पर सूर न को संदाब। निंड अची वियसि, मलाइकनि खे रब चयो वञो वञी ऑपरेशन कयोसि। मलाइका आया, ऑपरेशन करे खल जो चीरऊं त आदम अलैहिस्सलाम जे भर में ॻाढ़ी लाल कुआर सुती पई आहे। सुबुह जो थिए त हज़रत हवा भर में केरा रब मूंखे तुंहिंजे विरूह लाइ पैदा कयो आहे। पोइ इन ॿिनि मां निज़ाम हलियो, धीअ पुट हल हला तो असांजो सॼो जहान ठही वियो। अल्लाह सी फरमायो त मता माण्हू चवनि त धीअ ऐं पुट, पीउ पुट माउ मां ॼमंदा आहिनि, मां ईअं बि कंदो आहियां। हज़रत बीबी मरियम कुआरी आहे, ओ अल्लाह पाक तुंहिंजे कुदरत तां कुर्बान वञा, कमरे में वेठी आहे। अल्लाह ताला फरमाए थो फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया। हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे हुजरे में अकेली वेठी आहे, कुआरी आहे, मर्द हुनखे हथ कोन लातो आहे। अल्लाह ताला जिब्रील अमीन खे चयो तूं जिब्रील वञ, पर माण्हू थी वञ, इंसान थी वञ, पटको ॿधी वञ, ॾाढ़ी ठाहे वञ, पहराण पाए वञ, सलवार पाए वञ, लठ हथ में हुजई, माण्हुनि वारा जूता हथ में हुजनी, पेरनि में हुजनी, तोखे चादर वेड़ल हुजे, बशरन सविया, पक्को मुकमिल मथे खां पेरनि ताईं इंसान थी वञ। वञी मरियम खे चओ त मूंखे अलाह मोकिलियो आहे, मां तोखे पुट थो ॾियां। अन रसूल रब्बिके लिअहब लक गुलामन ज़किया, मूंखे रब मोकिलियो आहे, रब जो मोकिलियल आहियां, तोखे पाक पुट थो ॾियां। बीबी साहिबा छा थो चवे, छा थो चवी चरिया, न मर्द हथ लातो आहे, न मां निकाह कयो आहे, न मूंखे अंगु पराए माण्हू जो ॾिठो आहे, न मुंहिंजो अंगु कंहिं ॾिठो आहे, न मां कंहिंजो अंगु ॾिठो आहे। कीअं थो चवी भॼ परे, चए थो न भॼण वारो मां न आहियां, हथ बि कोन थो लायां, परे खां बांह जे कपिड़े खे थो वठे, जिस्म खे न कपिड़े खे वठी। उहो मलाइको आहे, जिब्रील आहे, अल्लाह जे तरफ़ खां आयो आहे। बीबी मरियम जे बांह खां वठी थो करे, छा कयईं, ॾाढे चयो बस फूक ॾेई गायब थी वियो। गायब थियण खां पोइ हुनजे न माइनि खे उडरेहड़ थींदा आहिनि, उडरेहड़ सम्झो था, तव्हां कोन सम्झंदो, माइनि खां पुछिजो, तकड़ी हाव बि न कंदा कयो। दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, यानी औरत खे जॾहिं ॿार थींदो आहे त हुनखे दिलि में बेचैनी पैदा थींदी आहे, तकलीफ़ थींदी आहे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, औरत खे महसूस थींदो आहे त मुंहिंजे जिस्म में ॿियो जिस्म पैदा थियो आहे। बीबी मरियम खे महसूस थियण लॻो,
आस्ते आस्ते पेट वधण लगो, आस्ते आस्ते बार जा आसार पैदा थियण लगा। आखिरी वो वक्त अची वियो जो बीबी मरियम पंहिंजे कमरे मां निकिती आ, ॿार ॼमण जा सूर थी आ। दिल में सोची त मां गुनाह कोन कयो आ, मां ॾोह कोन कयो आ। पंहिंजे इंसान खे फिरकारनि जी ख़बर हूंदी आ, मूंखे मर्द हथ कोन लातो आ, मर्द मुंहिंजे वेझो कोन आयो आ, मां ॾोही न आहियां, पर आहियां त कुंवारी, पेट में ॿार काॾों आयो त अलाह जे कुदरत सां। पर ही राज छा चवंदो? जंग खणी मोह कई, हलंदी वञे हलंदी वञे हलंदी वञे। हे उमर मारूही जो चाचा किसो कोन थी, क़ुरान थी, क़ुरान। हलंदी वञे हलंदी वञे हलंदी वञे, अची उनखे दर्द वरायो आ। न का दाई आ, न का संभाल वारी आ, न को छांव आ, न को सुती आ, न को शरबत आ, न को दवा है, न को दरमल आ, न को कपिड़ो आ, न को रिल्को आ, न का इगड़ी आ। आख़िर हलंदे हलंदे जमल हलण खां आज़ुरत थी पई आ, ॿार जो सूर वेझो अची वियो। खजीअ जो सुक लुथड़ो आ, जंहिंजूं टारियूं मथां छणी वयूं हन, थुड जो थुड बीठो आ, न को फड़हो आ, न को खजी आ, न को छा सुकी पई आ। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे दरबार में कई मौला हेड़ी हयातीअ खां त मौत भलो आ। हिकिड़े पासे ख्वारी माण्हू चवंदा कुंवारीअ खे ॿार काॾों आयो, ॿिए पासे संभाल वारो कोन्हे, दर्द वराए छॾियो आ। रब थो चए हुज़्ज़ी इलैक बिजिज़इन नख़लत तुसाक़ित अलैक रुतबन जनिया। ओ मुंहिंजी बानड़ी, इन सुकल थुड़ खे हथ विझण तुंहिंजो कम आ, इन थुड़ खे हथ विझी लोॾण तुंहिंजो कम आ, इन खे साओ करे खजूं लॻाइण मुंहिंजो कम। तो वारी खजी जेको खाए त मुंहिंजा दा छपहर उञ न लहेसि। हा हो न सही, पर हुआ अल्लाह साईं जेका बीबी मरियम खे खजी ॾिनी अहिड़ी जो अंदर जो पेट में वई तो उञ बि लही वई, बुख बि लही वई, सूर बि चढ़ियो, पुट ॼमी पियो, झोलड़ी में झलियूं वेठी आहे। सुभान अल्लाह, सोहणो फर्ज़ंद अल्लाह जो नबी ईसा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। हाणे साईं कुंवारी माई ॻोठूं निकिरे, अबा ॻोठ ॿाहिरि निकिरे या न, अॼुकल्ह त ख़ैर आहे, आपे आवेसी। जागो था, सॼो ॾींहुं न आई, पढ़ण वई आ, रात न आई, वई हूंदी साहेड़ी ॾे। हाय मुसलमान असांजे हाल ते, अलाए छा थी वियो मुसलमान खे, अलाए कीअं असांजो ईमान ख़त्म थी वियो। चल अल्लाह पाक असां मुसलमान में गैरत पैदा करे। चओ आमीन। जेसी ताईं गैरत ही त मुल्क में बरकत ही, जॾहिं लाॻू गैरत ख़त्म थी वई आहे त मुंहिंजा दा बरकत ई मुल्क मां ख़त्म थी वई। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। बीबी मरियम हाणे पुटड़ो ॼणियूं झंग में वेठी रही। रब पियो चवे त मां इएं बि ॾेखारींदो हा त बिना अबे जे, बिना पीउ जे, बिना माउ जे आदम ठाहियुमि, पर ईअं बि कंदो हा त अंबड़ हुजे, अबो न हुजे त ईसा बि पैदा कंदो आहियां। हाणे ॻोठ वारा पेर खणी निकिता, हाणे काॾे वई भला कुंवारी, काॾे वई, राज निकिरी पियो। पेर खणंदा 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 नेठि आख़िर अची वेझा पिया। मरियम सुञाता त ये मुंहिंजा ॻोठा आहिनि, को चाचो आहे, को मामो आहे, को सौट आहे, को भाउ आहे, के भाइटा, के भाणेजा, के अदीज़, के क़रीब। जंहिंमहिल वेझा आया त अखियुनि मां लुड़क वहाए अर्ज़ थी करे, ओ मुंहिंजा मौला माण्हुनि खे छा चवां, हे त तोखे ख़बर आहे त मूंखे काॾों आयो आहे, तो ॾिनो आहे, पर हे एतबार कोन कंदा, छा चवां न। रब्बुल आलमीन ने फरमायो, मरियम तुंहिंजे ॻाल्हाइण जो हक़ नाहे, चुप करे वेह जा, तोखां सवाल कनि, हे ॿारड़ो काॾों आयो आहे, तूं रुगो